पोड़ो जेको असां वारो देशी हिन वांगुरु सामरी बि वॾो शैतान हुयो, वॾो होशियारु हुयो। जीअं अॼुकल्ह इहो पोड़े जो हले थो न, इहो अमर जलील, इन वांगुरु सामरी बि वॾो निभागो हुयो। हीअ बि असांजे सिंधियुनि जो दानिश्वर थी करे अलाह जे मथां बकवास कई। उहो सामरी बि अहिड़ो शैतान हुयो जो उन छा कयो, जो होशियारु त हुयो, हे बि होशियारु आहे जीअं, पर अलाह खे न सुञाणे सघियो। जीअं चवनि था त साईं अलाह जे बारे में जेको आहे फ़लसफ़ो पियो पेश करे, हिकु जॻह ते अलाह पाक जे बारे में जेकॾहिं अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया अथई, ॿी जॻह ते अलाह जी तारीफ़ कई अथई। सवाल पैदा थिए थो पंहिंजे अबे अम्मा जे बारे में करे अहिड़ा फ़लसफ़ा पेश कई जो पहिरियां घटि वधि ॻाल्हाइनि वरी पोइ तारीफ़ करे। इहो सिर्फ़ु जेको आहे तव्हांजा तजुर्बा अलाह जे बारे में था हलनि। सो सामरी बि अहिड़ो शैतान हुयो इन जहिड़ो। सामरीअ छा कयो, जो जॾहिं इहो फिरौन लहे पियो न, मूं अॻु में बि अर्ज़ु कयो हुअमि त फिरौन जी जेका घोड़ो लहे कोन पियो हेठि दरिया में, अलाह पाक जेको आहे जिब्राईल अलैहिस्सलाम खे मोकिलियो, हुनखे घोड़ी ॾेई करे हुनखे दरिया जे अंदरि लाथो। हुनजो घोड़ो घोड़ी खे ॾिसी करे पोयां लॻी पियो त पोइ जिब्राईल अलैहिस्सलाम जी जेका घोड़ी हुई उहा जिते जेको आहे पंहिंजो सुंभ या जेको आहे पंहिंजो खुर रखे पई, त उतां जेको आहे हिकिड़ी अजीब क़िस्म जी मिटीअ जी जेका ख़ुशबू या चमक जेका आहे ज़ाहिर थिए पई, जेका सामरी शैतानी ज़हन हुयुसि न अमर जलील वांगुरु। सो उन ॾिसी वरिती त इहा ज़रूरु कमाल वारी शइ आहे। उन उहा मिटी खणी वरिती, उहा मिटी खणी वरितई, उहा मिटी खणी संभाले रखी पाण वटि। पोइ जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो ओॾे वियो त पोइ जेके ज़ेवर बनी इसराइली खणी आया पाण सां गॾु उतां मिस्र मां, उनखे जीअं ज़ेवर सभु गॾु कयो, सभिनि खे बाहि ॾेई, सोनारे वांगुरु बाहि ॾेई उन्हनि मां हिकिड़ो गाबो तयारु कयईं, गाबे जी शक्ल हिकिड़ी तयारु करे, पोइ उन में अहिड़े क़िस्म जो अंदाज़ ऐं मिटी जेका आहे भरियईं, जो मिटीअ जे भरण खां बाद में उन में अहिड़ो हुनजो ज़ावियो ठाहीं जंहिंजे करे जीअं हिन तरफ़ खां हवा अचे पई न, त उनजे ॿिए तरफ़ खां वात मां आवाज़ु निकिरे पियो भाउ, जंहिंमां मालूम थिए पियो भेण त सफ़ा गाबो बीठो आहे। त हाणे हुननि खे बेवकूफ़ बनाइणु सवलो हुयो हुनजे लाइ। हुन चयो त बाबा हे तव्हां वारो मूसा अलैहिस्सलाम वियो अलाह खे तूर सीना जबल ते ॻोल्हण, हे त अलाह त हिते बीठो आहे सोन जो ठहियलु। सो हुननि सभिनीनि खे अक्सर जेको आहे बनी इसराइली खे गुमराह करे छॾिया। हारून अलैहिस्सलाम हुते महिनत कंदो रहियो, पर अधु जेको आहे बनी इसराइली हुन जेके आहिनि मुनाफ़िक़ सामरीअ जेको आहे फेराए करे होॾे करे बीहा। सोचो हां त इहो गाबो जेको रंभ करे थो, तव्हां हुनखे सॼो था मुश्किल में हाजत में, तव्हांखे भला मोटी करे जवाबु ॾिए थो? तव्हांखे मोटी करे जवाबु नथो ॾिए, तव्हांजे नफ़े नुक़सान जो मालिक न आहे, तव्हां हिन पोइ गाबे खे कीअं था सॼो? तव्हां एतिरो त कम अज़ कम सुञाणो। हा, अॼोके वक़्त में इंसान जेके आहिनि इहे चरिया सवाल कनि था त बाबा अलाह जो जवाबु त असांखे ॿुधण में नथो अचे, रब जो जवाबु तव्हांखे ॿुधण में नथो अचे, पर अलाह तबारक व तआला पंहिंजो क़ुर तव्हांखे ॿुधाए करे तव्हांखे ॿुधाई त मां अलाह नबियनि सां वही जे ज़रिए सां ॻाल्हाईंदो, आम इंसान सां न ॻाल्हाईंदुमि। इहो कानून अलाह पाक जो आहे। अलाह पाक जे कानून खे आम जेको आहे जाहिल इंसान केरु आहे टोड़ण वारो, उनजी औकात कहिड़ी आहे जेको पंहिंजे वक़्त जे वज़ीर आज़म सां नथो ॻाल्हाए सघे, उहो वरी अलाह तबारक व तआला जे जवाब जो इंतज़ार थो करे, जॾहिं त अलाह पाक इहे सभु शयूं क़ुर में हदीसुनि में ॿुधाइण फरमाई त मुंहिंजा बाना वइदा सअलक इबादी अन्नी फइन्नी क़रीब उजीब दावत दाए, फरमाई मुंहिंजा बाना तूं मूंखे सॾ, मां तुंहिंजे सॾ जो जवाबु मां अलाह पाण ॾियणु फरमायां थो। पोइ हाणे तूं नथो ॿुधे त इहा न ॿुधणु जेको आहे अलाह तबारक व तआला जे जवाबु न ॾियण जी निशानी त कोन्हे। सो क़ुर हिकिड़ो अकड़ी दलील सम्झायो, फरमाई त ज़ालिमो ॾिसो तव्हां, इहो गाबो जेको आहे तव्हांखे न जवाबु पियो ॾे, न तव्हांजे नफ़े नुक़सान जो मालिक हुयो, हुनजे बावजूदि तव्हां हिनखे